कफन मथे सां ॿधी वधनि था उहे असां मां उहे असां मां कफन मथे सां ॿधी वधनि था उहे असां मां उहे असां मां कंदा जीअण लाइ जतन वधनि था उहे असां मां उहे असां मां अॻियां मुसीबत पुठियां मुसीबत अॻियां मुसीबत पुठियां मुसीबत विचां बुखारी वधी जीअनि था उहे असां मां उहे असां मां। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे असां गुज़ारिश कंदासीं भोजराज साहिल खे भोजराज साहिल साहब खे गुज़ारिश पाण अचनि शाइरी पेश कनि। दोस्तों हींअर ई अज़ीम औरत शहीद माई बख्तावर जी वरसी जे मौक़े ते पाण हिते गॾु थिया आहियूं। साईं डामरे मल जा कुरुब आहिनि जे असांखे दावत ॾेई हिते घुरायो। इन सां गॾु मां चंद सिटूं तव्हां सां शेयर कंदुसि। कराची या खतरे में कराची या खतरे में आहिनि ॿेट बि खतरे में कराची या खतरे में आहिनि ॿेट बि खतरे में वसीलनि ते ॿिया काबिज़ हाणे पेट बि खतरे में कराची या खतरे में आहे पेट बि खतरे में वसीलनि ते ॿिया काबिज़ हाणे पेट बि खतरे में कारूं जर खतरे में दरियाह बि खतरे में कारूं जर खतरे में दरियाह बि खतरे में अॻियां माण्हू पोयां बीठो हाणे साह बि खतरे में सिंध धरतीअ जो माण्हू सिंध धरतीअ जो माण्हू हर हंध आहे खतरे में घेरे में गदारनि जे सॼी सिंध आहे खतरे में। महिरबानी जी सर।